मटियारी मामा खे अपडेट कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मखदूम फ़ख्र ज़मा सां मुलाक़ात थी। मखदूम फ़ख्र ज़मा वॾे वज़ीर खे तक जे अवामी मनसूबनि बाबति आगाही ॾिनी। वॾे वज़ीर तक जे अवाम जी बहितरीअ जे लाइ फ़ख्र ज़मा जे कोशिशुनि जी पिणु वाखाण कई आहे। अवामी बहितरीअ जा समूरा मनसूबा वक़्त सिर मुकमल कया वेंदा, इहो चवणु आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मखदूम फ़ख्र ज़मा सां मुलाक़ात कई आहे। मखदूम फ़ख्र ज़मा वॾे वज़ीर खे तक जे अवामी मनसूबनि बाबति आगाही ॾिनी आहे। वॾे वज़ीर तक जे अवाम जी बहितरीअ जे लाइ फ़ख्र ज़मा जे कोशिशुनि जी वाखाण कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त अवामी बहितरीअ जा समूरा मनसूबा वक़्त सिर मुकमिल कया वेंदा। अवांखे अपडेट कयो पिया। मटियारी मां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मखदूम फ़ख्र ज़मा सां मुलाक़ात थी। मखदूम फ़ख्र ज़मा वॾे वज़ीर खे तख़्त जे अवामी मनसूबनि बाबति आगाह कयो। वॾो वज़ीर तख़्त जी अवाम जी बहितरी लाइ फ़ख्र ज़मा जी कोशिशुनि खे साराहियो। अवामी बहितरी जा समूरा मनसूबा वक़्त ते मुकमल कया वेंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कराची मां अवांखे आगाह कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मखदूम फ़ख्र ज़मा मुलाक़ात कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मटियारी मां अवैस गुल मेमण असांखे जॉइन कयो आहे। जी अवैस, छा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां? जी बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध जे मखदूम फ़ख्र ज़मा मुलाक़ात थी आहे। उन मौक़े ते मखदूम फ़ख्र ज़मा सिंध जे वॾे वज़ीर खे मटियारी तख़्त जे मुख़्तलिफ़ अवामी मनसूबनि जी अॻुवाणी सां आगाह कयो वियो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तवानी ऐं बोर्ड मुतासिर जे बाज़ी वारे रीज़न मूजिबि हुकूमत सिंध जे वॾे वज़ीर जी इंतिहाई महिनत जो नतीजो सभिनी लाइ मिसाल बणिजी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मखदूम फ़ख्र ज़मा खे सिंध हल्के जे अवाम जे बहितरी लाइ इंतिहाई महिनत करण ते साराहियो ऐं यकीन ॾियारियो त सिंध पेश कयल समूरा मनसूबा वक़्त ते मुकमल कया वेंदा। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।